खिप्रो में हिन साल बि आबादगारनि खे कणक जो बारदानो न मिलियो। आबादगार सख़्त परेशान, मिलिया त सिर्फ़ आसरा ई मिलिया। खिप्रो लाइ मुक़ररु थियल फूड इंस्पेक्टर गंगाराम जहिड़े नाले खे लॼाईंदे रातो राति बारदानो वापारियुनि ऐं बाअसर माण्हुनि खे विकिरो करे छॾियो, जंहिं सबबु नंढा आबादगारनि खे आसरनि ऐं उमेदनि हवाले करे ग़ाइबु थी वियो आहे, जंहिं सबबु आबादगार सख़्त गर्मी में संदसि ऑफिस जा चकर काटे रहिया आहिनि। सांगा रोड ते क़ाइमु फूड खाते जे ऑफिस अॻियां पहुतल आबादगारनि वॾे पैमाने ते कणक लहंदे ॾिसी एहतजाज कंदे चयो त असांखे बारदानो मिलियो ई न आहे त पोइ हीअ वॾे पैमाने ते कणक भरियल गाॾियूं किथां पियो अचनि, जंहिंमां साफ़ ज़ाहिर थियो आहे त फूड इंस्पेक्टर वापारियुनि ऐं बाअसर माण्हुनि खे कणक जो बारदानो रिश्वत एवज़ विकिरो करे ॾिनो आहे, जंहिं सबबु कणक गोदामनि में अची रही आहे। हिननि चयो त असां सां सरासर नाइंसाफ़ी थी रही आहे। फूड इंस्पेक्टर गंगाराम हिकु साज़िश तहत नंढनि आबादगारनि खे परेशान करे रहियो आहे। इन सिलसिले में लाइव न्यूज़ सां ॻाल्हाईंदे आबादगारनि चयो त खिपरे में बारदानो आयो आहे। असां सुबुह सवेर हिते पहुता आहियूं त असांखे इहा ख़बर पई त राति बारदानो जेको आहे वापारियुनि खे ॾेई छॾियो आहे, वाणे जी दुकाननि ते हिते पहुची वियो आहे। हिते फूड इंस्पेक्टर साहिबु आहे कोन्हे, उहो चवनि था सांगड़ वियल आहे, नंबर पंहिंजो बंदि करे वेठो आहे ऐं नंबर न को कंहिंजो खणे थो न को ॿियो। असां पोइ 2016 में बि असांखे मतिलबु इन लटो ॾेई 1000 बोरियुनि जी पर्ची ॾेई असांखे कोन ॾिनो। हाणे असां इहो चाहियूं था त भई असां ज़मींदारनि खे बारदानो ॾे, न त पोइ असीं कोर्ट जो दरवाज़ो खटखटाईंदासीं, असीं कोर्ट में वञूं था। ॿिए तरफ़ खिप्रो जे सांगा रोड ते कणक जे गोदाम ते मुक़ररु चौकीदार फूड इंस्पेक्टर गंगाराम बाबति मालूमात वठण ते ॻाल्हाईंदे ॻाल्हि खे गोलमोल कंदे हिन रीति चयो त हिन बारदाने जी विरासत कॾहिं थी हुई? विरासत हाणे असांखे ख़बर कोन्हे, असां चौकीदार हिते रहंदो आहियूं गोदाम ते। तव्हां चौकीदार पोइ छाजी चौकी पिया ॾियो, तव्हांखे बारदाने विरासत जी ख़बर ई कोन्हे? अव्हां वटि बारदानो आयो कोन्हे, कणक अची हुई? जी हा, कणक आई आहे, बारदानो कोन्हे। अच्छा जी हा। हिकु तरफ़ नंढा आबादगार इंतिहाई कणक जे बारदाने लाइ परेशान आहिनि, खेनि को बि कणक जो बारदानो न पियो ॾिनो वञे, जॾहिं त ॿिए पासे खिप्रो जे वापारियुनि खे रिश्वत एवज़ कणक जो बारदानो ॾिनो वियो आहे, जेको सरेआम कणक भरे रहिया आहिनि। इन सिलसिले में लाइव न्यूज़ जॾहिं वापारियुनि खां पुछो त हिकु मज़ाक़ वांगुरु हिकु वापारी सिंध लाइव न्यूज़ खे ॻाल्हाईंदे हिन रीति ॿुधायो त बारदानो कीअं बारदानो असां पियो 32 साल वारो, माना हर साल तव्हां वठंदा आहियो? न वठंदा कोन आहियूं, बची पियो असां वटि बारदानो। न बारदानो तव्हां वटि किथां आयो? किथां ईंदो? गवर्नमेंट खां ईंदो, ॿियो किथां ईंदो? गवर्नमेंट तव्हां सेठनि खे कींदी ॾे? हा, ॻाल्हि इन महिल जी आहे त सिंध सरकार जेका अटे लटे ऐं अजय जो नारो हणे थी, उहा नंढनि आबादगारनि सां नाइंसाफ़ी ख़तमु कंदे खेनि फौरी तौर ते कणक जो बारदानो ॾेई संदुनि मायूसी ख़तमु करे। ॿिए तरफ़ खिप्रो जे फूड इंस्पेक्टर गंगाराम ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे, जेको सरेआम वापारियुनि खे सरकार जो ॾिनल बारदानो विकिरो करे रहियो आहे। कैमरामैन दोस्त अली समेजो सां गॾु ज़ाकिर शर, लाइव न्यूज़ खिप्रो।